अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जी हिकु बहितरीनु अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं हिन नंढड़े वीडियो में। अॼु ड्रामे जिंदो जी हिकु बहितरीनु अपडेट आई आहे जेका मां तव्हां सां शेयर कंदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे दोस्तों हिन वीडियो खे जेको आहे ॾिसी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों, दरअसल जेको आहे न खजू साहब कल्ह खां वठी पोस्टूं करे रहियो आहे। मां सेकेंड चैनल ते ॿुधाए बि छॾियो आहे, लेकिन मेन चैनल ते तव्हांखे हाणे ॿुधायां थो त बार बार खजू साहब जूं इहे पोस्टूं अची रहियूं आहिनि त मां जेको आहे 10 तारीख़ यानी सितंबर अॻे महीने जी 10 तारीख़ ते शूटिंग स्टार्ट करण वारो आहियां जिंदो ड्रामो जी। जी हाँ दोस्तों, जिंदो ड्रामो 10 तारीख़ ते इन जी शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे मीरपुर माथिलो में। तव्हांजे लाइ इहा वॾी ख़ुशख़बरी हूंदी आहे। बहितरीनु जेको आहे न शूटिंग इन जी थींदी मीरपुर माथिलो, साॻी लोकेशन जिते दुलाब ड्रामो रिकॉर्ड थियो हुयो ऐं जिते ज़हर ज़िंदगी रिकॉर्ड थियो हुयो, उन लोकेशन ते अदाकार काफ़ी सिलेक्ट थी चुका आहिनि ऐं काफ़ी अदाकार अञा इन में सिलेक्ट थींदा, अञा एड थियण वारा आहिनि। बाक़ी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़म मैंगल जेका ॻाल्हि कई आहे, सॉरी खजू साहब जेका ॻाल्हि कई आहे, खजू साहब उन तारीख़ ते शूटिंग ज़रूरु स्टार्ट कंदो। काफ़ी डायरेक्टर ईअं कंदा आहिनि जेका तारीख़ ॾींदा आहिनि फलाणी तारीख़ ते असां शूटिंग स्टार्ट कंदासीं, पोइ वरी फिरी वेंदा आहिनि, उन तारीख़ ते शूटिंग कंदा बि न आहिनि। बहरहाल मूंखे इहो पक आहे त खजू साहब ज़रूरु जेका पंहिंजी उन तारीख़ ॾिनी आहे उन ते हू शूटिंग ज़रूरु कंदो। 10 तारीख़ ते अगरि शूटिंग स्टार्ट कई अॻे महीने जी 10 तारीख़ ते, यानी 2 खां 2.5 महीना लॻी वेंदा उन्हनि जा 2 स्पेल मुकमिल थियण में, यानी 11 महीननि ताईं 12 महीने ताईं ड्रामे जा 2 स्पेल मुकमिल करे ड्रामे खे स्टार्ट कयो वेंदो, यानी 2025 जी आख़िर 2026 जी शुरूआति, यानी इन जे विच जे दौरान ड्रामो जिंदो ड्रामो केटिन ते स्टार्ट थी वेंदो। छो त केटिन वारनि जो मेगा सोप सीरियल आहे। खजू साहब हाणे केटिन वारनि ॾे हलियो वियो आहे। काफ़ी केटिन वारनि जा अदाकार बि खजू साहब हिन ड्रामे में एड कया आहिनि। काफ़ी हुन पंहिंजा संगत जेका दुलाब ऐं ज़हर ज़िंदगी में हुई, उहा बि हिन में हुन एड कई आहे। खजू साहब हिकु बहितरीनु डायरेक्टर आहे माशाल्लाह, ऐं हीउ ड्रामो बि बहितरीनु थींदो। ऐं जंहिं ड्रामे में आज़म मैंगल हुजे उहो ड्रामो कामयाबु ई कामयाबु आहे, उहो ड्रामो घटि न हूंदो आहे। हीउ ड्रामो इंशाल्लाह कामयाबु थींदो। हिन ड्रामे जे अंदाज़े में बि ईअं लॻे थो। तव्हां छा सोच रखो था, छा न रखो था, तव्हां पंहिंजे कमेंट सेक्शन में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। हिन वीडियो अगरि सुठी लॻी अपडेट त हिनखे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पेज खे बि। अल्लाह हाफ़िज़।